नाज़रीन ख़बर शामिल कयूं था शहजादपुर मां त स्क्रैप जो कारोबार कंदड़ वापारीअ ते पीपीएल वेझो मुबैना हथियार बंदन हमलो कयो आहे। वापारी मौजाने तौर महफ़ूज़। इन हवाले सां वधीक तफ़सील हासिल कयूं था अब्दुल रऊफ़ बागरानी खां। जी अब्दुल रऊफ़ बागरानी, तफ़सीलुनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, शहजादपुर जे बुखारी पाड़ेवासी मोहम्मद यासीन भट्टी जो स्क्रैप जो कारोबार कंदड़ है पीपीएल साउथ शहजादपुर के भरसा पीपीएल जे स्क्रैप डिपो वट साइड विजिट करण दौरान वापारी जो कार में सवार हो तो मथस नामालूम हमले आवरन हथियारन से हमलो करण बाद गाड़ी मथा सीधी फायरिंग करे हमले आवर फरार थी विया आहिनि। इतला ते शहजादपुर पुलिस वापारी दोस्त साथी जाइ वारदात ते पहुंची मालूमात वरती है, जिते हमले में मौजाना तौर बची वियल वापारी यासीन भट्टी मीडिया के ॿुधायो त मुंहिंजो मलक अदनान ऐं मलक शकील जेके स्क्रैप जा ठेकेदार आहिनि उन्हनि सां स्क्रैप जो मुआहिदो थियो हो। मूंखे नकद कैश ऐं बैंक जे मार्फत 4 करोड़ 57 लख रुपया अदायगी कई आहे। मूंखे स्क्रैप जो माल ॾियण खां लवाइनि पिया ऐं मूंसां फराड करे मुंहिंजी ॾिनल रक़म हड़प करणु चाहिनि पिया। मूंखे मालूम थियो आहे त मज़कूरा माण्हू ब्लैक लिस्ट थियल आहिनि, जंहिं लाइ मूं जेको आहे सो अदालत जो दरवाज़ो खड़कायो आहे। हिन चयो त मलक अदनान जे चवण ते मलक शकील मुंहिंजे मथां नामालूम माण्हुनि सां गॾु फायरिंग कई आहे। हिन मुतालबो कंदे घुर कई त मूंसां फराड कंदड़ ऐं हमलो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे एसएचओ शहजादपुर न्याज़ अली कलड़ो वाक़िए वारे हंधि पहुची जाइदारनि पारां शहर ते थियल फायरिंग दौरान खोल हथ करण बाद रिपोर्ट दर्ज करे वधीक जांच शुरू करे छॾी आहे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल दूर सां बार बार राब्तो करण बावजूद राब्तो न थी सघियो आहे। जी वॾी महिरबानी अब्दुल रऊफ़ बागरानी।